दायरा कार है वो कम्प्लीटली कन्फाइंड है करप्ट प्रैक्टिसेस के ऊपर, जहाँ पर सरकार को नुकसान पहुँचे। नौकरियाँ, ट्रांसफ़र पोस्टिंग ये नैब के दायरा कार में नहीं आता। ये बिल्कुल ही गैर कानूनी ख़त नैब की जानिब से लिखा गया है, उसके दायरा कार में नहीं आता। और सिंध गवर्नमेंट इस को भरपूर तरीके से इस चीज़ की मजम्मत भी करती है। चेयरमैन नैब से ये रिक्वेस्ट करेंगे कि वो इस चीज़ का नोटिस लें और इसकी इंक्वायरी करें कि आया ये लेटर जो है उनके इल्म में लाए बगैर निकाला गया है या वो उनको इस बात की इल्म था। मुझे पूरा यकीन है कि चेयरमैन नैब को इस लेटर के बारे में ब्रीफ नहीं किया गया होगा, क्योंकि ये बिल्कुल इल्लीगल और गैर आइनी तौर पर है और इसकी हम शदीद मजम्मत करते हैं और इस पर प्रोटेस्ट करते हैं। सिंध हुकूमत बहराड़ी जो डोमिसाइल रखंदड़ सरकारी मुलाज़िमन बाबत नैब जे ख़त के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। नैब चेयरमैन का मामले की जांच कराइण जो मुतालबो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ऐं मुर्तज़ा वहाब चयो त नैब जो कम मुक़ररियूं ऐं बदलियूं करण नाहे हूंदो। सरकारी मुलाज़िमन बाबत नैब जो ख़त गैर कानूनी आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। नैब चेयरमैन ॿुधाए त ख़त जारी करण वक़्त खेसि एतमाद में वरितो वियो या उन खे ॿुधाइण खां सवाइ जारी थियो। डचो थियो हुयो वो ये ज़मीन सरकारी ज़मीन आहे, जेका रोड वारी ज़मीन आहे, पर जेके ॻोठ आहिनि उते मुक़रर उन में कंहिंखे भी इहा इजाज़त न ॾिबी त उहे ॻोठाणनि खे उतां लॾाइनि या उन्हनि जे ख़िलाफ़ कोई एक्शन। अगर कोई इस तरह की बात होती और कोई शेल्टर बिलावल हाउस का बैरिया टाउन को होता तो ना ये FIR होती, ना गिरफ्तारियाँ होती, ना ये एक्शन होता। तो ये इसमें किसी किस्म की कोई सदाकत नहीं है और ये सिर्फ एक प्रोपोगेंडा और इल्ज़ाम तराशियाँ हैं। बिलावल हाउस जो बहरिया टाउन वारे मामले से वास्तो ना है। जेकॾहिं बिलावल हाउस जो बहरिया टाउन ते शेल्टर हुजे हा त न FIR थे हा न ही गिरफ्तारियों। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त बहरिया टाउन जी हद सुप्रीम कोर्ट तय कई आहे। एक हिस्सो नाज़र जे हवाले थियल आहे, उहो भी उते मौजूद आहे, जंहिं रोड जी ज़मीन ते फॾो हले थो। इहा सरकारी आहे। ॻोठाणनि सां ज़्यादती थियण न ॾींदासीं। शुरूआती रिपोर्ट मिली आहे, तफ़सीली रिपोर्ट बाद मामले खे अॻिते वधाईंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सऊदी अरब जे दौरे खां पोइ अफ़गानिस्तान जे अहम दौरे ते काबुल में मौजूद। आर्मी चीफ जे अफ़गान सदर अशरफ गनी सां मुलाक़ात, गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं इलाइक़ाई सूरत हाल ते ॻाल्हियूं। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब जनरल कमर जावेद बाजवा अफ़गानिस्तान जे सियासी ऐं अस्करी क़यादत सां बि मुलाक़ातूं कंदो। इन खां अॻु बरतानवी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल सर निकोलस पैट्रिक कार्टर रावलपिंडी में आर्मी चीफ सां मुलाक़ात करे ख़िते में अमन ऐं ॿितरफ़े दिफ़ाई सहकार ऐं अफ़गान अमल में अॻिभराई ते ॻाल्हि ॿोल कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि हुकूमती अॻवाननि जो अहम इजलास। शहबाज शरीफ जी परॾेही रवानगी बाबति अदालती फ़ैसिले ते मशावरत। ज़रिन मूजिब शहज़ाद अकबर पारां शहबाज शरीफ वारे मामले ते वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ जी परॾेही रवानगी रोकण लाइ कानूनी रुखनि जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म सऊदीअ जे दौरे बाबति बि हुकूमती अॻवाननि खे एतमाद में वरितो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन वज़ीर आज़म खां सऊदी अरब जो $3 अरब कर्ज़ वापसि करण जा सबब अवाम आॾो रखण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर माण्हू इमरान ख़ान जी तब्दीली वारे सोनामी जी ख़ौफ़नाक क़ीमत अदा करे रहियो आहे। कर्ज़ न वठण जो ऐलान कंदड़ इमरान कश्तो खणी सॼी दुनिया में घुमी रहियो आहे। सऊदी अरब जो कर्ज़ वापसि करण लाइ इमरान चीन खां कर्ज़ वरितो, खेसि ग़रीबनि जी परवाह नाहे। कराची में क़ाइम मास वैक्सीनेशन सेंटर में रोज़ाना वैक्सीन की गुंजाइश 25,000 में वधाए 1 लाख करण जो ऐलान। ईद ॾींहुं भी वैक्सीन सेंटर्स खुलियल रखण जो फ़ैसिलो।
वॾे वज़ीर जी सदारत हेठि टास्क फोर्स जे इजलास में कोरोना सूरत हाल जो जाइज़ो। मुराद अली शाह चयो आहे त कराची में कोरोना केसिस जी शरह 9.48 रही। ओभर ज़िले में सभ खां वधीक 23% मस्बत केसिस रिपोर्ट थिया। हैदराबाद में शरह 11.8 रही। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में लॉकडाउन ते मुकम्मल अमल न थियो। लाड़काणो, सुल्तान कोट, सिरहाड़ी, सोबोदेरो ऐं कड़ियो घबर में केतिरनि ई हंधनि ते कारोबार खुलियल। गंबट में एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़ दुकानदारनि ते ॾंढ लॻायो वियो। कुंदरी ऐं जाती में बछापा, 14 दुकान सील। दादू में दुकानदारनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। बंदिश बावजूद हैदराबाद खां ईंदड़ मुसाफ़िर गाॾियूं मुबारकपुर खां थींदे ठुल पहुचण लॻियूं। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रेलवे स्टेशन ते बि माण्हुनि जी भीड़। मुल्क में कोरोना जो वार जारी। 78 माण्हू हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो मजमूई अंग 18,953 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,447 नवां केसिस बि ज़ाहिर। मरीज़नि जो मजमूई अंग 8,58,472 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं कोरोना जूं 37,756 टेस्टूं कयूं वयूं। मस्बत केसिस जी शरह 9.12% रही। फाल केसिस जो अंग 80,375 ते पहुतल। लाहौर में मस्बत केसिस जी शरह 22% खां वधी वई। सिंध में कोरोना जा कलोर। हैदराबाद में वबा विघे वधीक 4 मरीज़नि दम ॾेई छॾियो। सखर में कोरोना सेंटर जो इंतज़ाम संभालींदड़ डॉक्टर समेत 2 ॼणा फौत। हैदराबाद में कोरोना विघे इलाज हेठि 2 ॼणनि ICU सिटी हैदराबाद ऐं 2 ॼणनि यामशोरे जे अस्पताल में दम ॾिनो। फौतियुनि जो अंग वधी 350 ते पहुची वियो। सिंध में पुलिस ऑफिसर्स जूं आला सतही मुक़ररियूं ऐं बदिलियूं। कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमन खे उहिदे तां हटायो वियो। इमरान याकूब एडिशनल IG कराची मुक़रर। गुलाम नबी मेमन खे AIG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो वियो। SSP उमरकोट शाहजहां बदली कोरंगी में मुक़रर। मुख्तियार कार फास्केली खे SSP उमरकोट लॻायो वियो। बदिले लाइ मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जावेद लतीफ़ मुतहदा बानी ऐं BLA जे बयानीअ में को बि फ़र्क़ु नाहे। पाकिस्तान न खपे वारे बयान जे शाहिद ख़ाकान बि मज़म्मत कई। जावेद लतीफ़ गैर मशरूत मुआफ़ी वठे। आइन जो आर्टिकल 5 शहरनि ते रियासत सां वफ़ादारी जो लाज़मी शर्त लागू करे थो। लाहौर जी अदालत रियासत मुख़ालिफ़ बयानबाज़ी केस में नून लीग जे गिरफ़्तार MNA जावेद लतीफ़ जे जिस्मानी रिमांड में वधीक 2 ॾींहनि जी वाद करे छॾी। पुलिस जावेद लतीफ़ के मॉडल टाउन कोर्ट में पेश करे वधीक रिमांड जी इस्तदा कई। अदालत रिमांड में वधीक 2 ॾींहनि जी वाद करे छॾी। सिंध में ओड़ी जी वबा ख़तरनाक शिकिल इख्तियार करे वरिती। ठुल ऐं सुल्तान कोट में अॼोके ॾींहं अंदरि वधीक 3 ॿार ओड़ी विघे फौत। ठुल जे सरकी मोहल्ले वासी 5 वरनि जे मोहम्मद माल सरकी वबा में लाड़काणे जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। ठुल जे ॻोठ मोड़ सरकी में 3 वरनि जी मायरा टामरी बि ओड़ी विघे फौत। हुमायूं में 1 साल जे खुशनूर शेख बि ओड़ी जी वबा विघे हयाती विञाए वेठी। शिकारपुर, जेकबाबाद ऐं कंदकोट कशमोर ज़िलनि में ओड़ी जी वबा विघे लॻभॻि 100 ॿार फौत थी चुका। अकरी चोदगी ऐं भरपासे में बि ओड़ी मुंहुं कढियो। केतिरा ई ॿार मुब्तला। जनवरी खां बंदि पियल टुका लॻाइण वारो अमल अञा शुरू न थियो। शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास 12 में त इस्लामाबाद में तलब। चेयरमैन अब्दुल ख़बीर आज़ाद जो चवणु आहे त ज़ोनल कमेटियुनि जा इजलास सूबाई हेडक्वार्टर्स में थींदा। समूरे मुल्क मां शाहिदियूं गॾु करण बाद ईद उल फितर जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो।
कराची में एसओपीज़ जी भञकड़ी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 300 खां वधीक जवाबदार अदालत में पेश करण वारे तरीक़ेकार में बि ज़ाब्तनि जी भञकड़ी। पुलिस अक्सर जवाबदारनि खे करसी में वधी अदालत में पेश कयो। अदालत बिना मास्क जे शहरियुनि खे पेश करण ते कावड़ जो इज़हार कंदे सभिनी खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो।